बाबू राशिद मामूद असांजी जायूं बरसात में किरी पयूं आहिनि, असांजा घर दर ड्रही आहे, नंढड़ा बचड़ा आहिनि। असांजे शहर ते कोई बि हिमताणी न आयो आहे, न को ॾिसी वियो आहे। हे राशन दाशन हर को पंहिंजे हुन ते थो ॾिए पियो, असांखे कंहिं न आहे। असांखे हाणे तव्हांजे तरफ़ को राशन दाशन मिले। हे उस लॻी पई आहे, घर दर ड्रथा पिया आहिनि, नंढा बच्चा किथे असां पंहिंजा वेहारे जा कयूं। मिनऊं आहे हेतिरो जेके सिज साए ताई खाए थी बच्चनि खे, ॿार धार हे लॻा बीमार पिया आहिनि। न को तंबू आहे, न असांखे को राशन दाशन ई मिलियो। हाणे तव्हां जेको तरफ़ों को असांखे को राशन ग़रीबनि खे मिले, महिरबानी करे असां ग़रीबनि उमाड़ियो था। शुक्र अल्हम्दुलिल्लाह भाऊ राशिद जे तरफ़ों असांखे राशन अची पहुतो आहे। अलाह गंजू ॾींदुनि, अलाह ख़ुशि करे ने। असां ग़रीबनि जा जेके अजा धजा किरिया आहे, जायूं धायूं ख़तमु थी वियूं आहिनि। मींहंनि में असांखे राशन अची पहुतो छो आहे। शुक्र अलाह गंजू ॾींदुनि, अलाह वधाईंदुनि। अलाह हे असांखे राशन दाशन बि असांजे आॾो पियो आहे, 15,000 बि उहे असांखे पंहिंजा हथ मंझनि। शुक्र अथनि अलाह गंजू ॾींदुसि असांखे, ॼण माना राशन ॾिनो अथनि, तंबू ॾिना अथनि। हाणे असां पंहिंजी उस ॼण ढके छांव करे वेहंदासीं, पंहिंजा बचा वेहारींदासीं। असां दुआ कयूंसि अलाह गंजू ॾींदुसि, अलाह वज़ीर आला सिंध जो कंदुसि, अलाह कंदो त इंशाअल्लाह पंहिंजो बादशाही मिलंदसि। अलाह पंहिंजे भाउरनि बच्चनि खे ख़ुशि आबाद रखंदुसि। असां ग़रीबनि जी मदद कई त अलाह पंहिंजी मदद कंदुसि इंशाअल्लाह।